नासरीन, नवाब محمد ڀرسان ॻोठ سونو سيال में सेफ जी एलिमेंट्री स्कूल طرفان سالياني ايوارڊ تقريب سياسي سماجي اڳواڻن استادن जी شرڪت پوزيشن کڻندڙ اسڪولي شاگردن کي ايوارڊز ڏنا ويا. वधीक तफ़सील मालूम कयूं था ख़बरचार जे सीनियर नुमाइंदे यूसफ खां. जी यूसफ, अपडेट कजो. जी बिल्कुल, अवां के सिलसिले में ॿुधाईंदो नॉन ڀرسان कोट सोनो खान सियाल में सेफ तरफान अंदर फाउंडेशन स्टेट एलिमेंट्री स्कूल जी ऑपरेटर अरशद राव हेड मास्टर आबिद राव तरफान अवार्ड तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें वॾे अंग में इलाइक़े जे सियासी समाजी अॻवानी शागिर्दनि जे वालिदनि शिरकत कई. मुख़्तलिफ़ क्लासनि जे इम्तिहाननि में पोज़ीशन खणंदड़ शागिर्दनि ऐं शागिर्दनि नादिया, हफ़ीज़, अमानुल्लाह, सबा बाबिर, दिलबर ऐं ॿियनि खे अवार्ड ॾिना विया. तकरीब में बहितरीन परफॉर्मेंस पेश करण ते साहिरा ज़ोहिब जो खे सेफ जे नवाब शाह जे रीजनल डायरेक्टर इमाम बख्श आरेसर ऐं ॿियनि मोज़िज़ीन शागिर्दनि खे अवार्ड सां नवाज़ियो. मुक़ररनि ख़िताब कंदे चयो त नंढड़े ॻोठ सोनो खान सियाल में बहितरीन स्कूल क़ाइमु करणु, इल्म जी शमा रोशन करण ते स्कूल जे मुंतज़मिन खे जज़्ब तारियो. अवार्ड तकरीब में स्कूली शागिर्दनि जे वालिदनि खां अलावा सियासी समाजी अॻवान हाजी हसन बंड, सीनियर साहब यूसफ, डॉक्टर सलीमुनर ऐं राहु बिरादरी जे नेक मर्द जुल्फ़िकार राहु समेत ॿियनि मोज़िज़ीन शिरकत कई. जी अव्हां जी महिरबानी.